हैदराबाद में पहिरियों भेरो एंडोस्कोपी ज़रिए दिमाग़ जी रसूली खे कढण जो कामयाब ऑपरेशन थियो। डॉक्टर जो चवणु आहे त 59 सालनि जो मरीज़ मथे जे सूर ऐं नज़र जी ख़राबी जी शिकायत सां ख़ानगी अस्पताल पहुतो। न्यू सर्जन डॉक्टर पीर असद जदीद एंडोस्कोपी टेक्निक ज़रिए केस कामयाबी सां मुकमल कयो। डॉक्टर पीर असद चयो त टेस्टुनि मां ज़ाहिर थियो त मरीज़ खे दिमाग़ जे मुख्य हिस्से में रसूली आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त हैदराबाद में पहिरियों भेरो एंडोस्कोपी ज़रिए दिमाग़ जी रसूली खे कढण जो कामयाब ऑपरेशन थियो। डॉक्टर जो चवणु हो त 59 सालनि जो मरीज़ मथे जे सूर ऐं नज़र जी ख़राबी जी शिकायत सां ख़ानगी अस्पताल पहुतो। न्यू सर्जन डॉक्टर पीर असद जदीद एंडोस्कोपी ऐं टेक्निक ज़रिए केस कामयाबी सां मुकमल कयो। डॉक्टर पीर असद चयो त टेस्टुनि मां ज़ाहिर थियो त मरीज़ खे दिमाग़ जी मुख्य हिस्से में रसूली आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे हैदराबाद खां सिंध टीवी जो रिपोर्टर फ़िरोज़ बबर। जी फ़िरोज़, हैदराबाद में पहिरियों भेरो एंडोस्कोपी ज़रिए ऑपरेशन थियो आहे। वधीक तफ़सील नवां आगाह कजो। अॼु बिल्कुलु पहिरियों भेरो एंडोस्कोपी ज़रिए दिमाग़ जी रसोली खे कढण जो कामयाब ऑपरेशन थियो आहे। हैदराबाद में 59 साल जो मरीज़ जे मथे में सूर ऐं नज़र जी ख़राबी जी शिकायत ते ख़ानगी अस्पताल पहुतो। ऑपरेशन कंदड़ डॉक्टर पीर असद जो चवणु आहे त तशख़ीस मां ज़ाहिर थियो त मरीज़ खे दिमाग़ जे मर्कज़ी हिस्से में हिकु गोड़ी आहे जंहिंजी रिवायती तौर ते जेको हीउ ऑपरेशन आहे उहो ओपन ब्रेन सर्जरी ज़रिए कयो वेंदो आहे। न्यूरो सर्जन डॉक्टर पीर असद पंहिंजी टीम सां गॾु मुकमल तौर ते जदीद एंडोस्कोपी टेक्निक इस्तेमालु कंदे हिन खे केस खे जेको आहे कामयाबी सां ऑपरेशन कयो। जॾहिं त ही डॉक्टर पीर असद जो चवणु आहे त हिकु मुनफरिद जेको आहे उहा जेका दिमाग़ में हुनखे गोड़ी हुई जंहिंजी एंडोस्कोपी ज़रिए दुनिया में पहिरियों भेरो जेको आहे उहो रिपोर्ट कई वई आहे। हिन ऑपरेशन खे जेको आहे दुनिया जी तारीख़ में पहिरियों भेरो कामयाब जेको आहे एंडोस्कोपी ज़रिए ऑपरेशन कयो आहे। इहो ऑपरेशन कंदड़ डॉक्टर पीर असद